उनजो इहो ई सबक़ु आहे त असां उहे पंहिंजा ॿार जेके स्कूल में दाख़िल न आहिनि उहे पंहिंजा ॿार दाख़िल करायूं। उहे ॿार जेके स्कूल में अचण जे लाइ बि तयारु आहिनि पर उन्हनि जा वालदेन उन्हनि ॿारनि खे उहा कोशिशि नथा कनि उहे स्कूल में पंहिंजे अचण जे लाइ। सिर्फ़ु इहो न आहे त तइलीम सिर्फ़ु असांखे पंहिंजी नौकिरी लाइ खपे पर असां इहे चवंदासीं त अॼु ई असांजो उहो ई मुआशिरो जेको तइलीम सां संवारियल आहे त तइलीम हिकु शऊर आहे। शऊर जे हिसाब सां असां उहो पंहिंजे ॿारनि खे पंहिंजो शऊर ॾियारियूं त उन तइलीम जे हिसाब सां उहो पंहिंजे हर नुक़सानु नफ़ो सम्झी सघनि था। उन जे सिलसिले में असां पंहिंजे वज़ीर आला सिंध बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं असांजे मिनिस्टर सैयद सरदार शाह साहिबु उन जे सां गॾोगॾु असांजे सेक्रेटरी एजुकेशन ज़ाहिद अब्बासी साहिबु ऐं असांजे डायरेक्टर्स ऐं असांजे DOs उन कोशिशुनि खे वठंदे अॼु असांजो हीउ प्रोग्राम उन जी हिकु कड़ी आहे त असां उन में इहो मैसेज ॾियणु था चाहियूं त असां पंहिंजा ॿार पंहिंजे इन गवर्नमेंट जे स्कूलनि में दाख़िल करायूं जिते असांजा किताब फ्री आहिनि, दाख़िलाउनि सां गॾु दाख़िलाऊं बि फ्री आहिनि ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि खे वज़ीफ़ो उन्हनि छोकिरियुनि खे वज़ीफ़ो ॾिनो वञे थो। त असां इहो चाहींदासीं त असां पंहिंजा उहे ग़रीब ॿार जेके घरनि में वेठल आहिनि उहे पंहिंजनि स्कूलनि ताईं पुॼायूं ऐं उन्हनि सां गॾु असां हीअ रैलियुनि जी सूरत में ऐं डोर टू डोर उहे असां उस्ताद उन उस्तादनि खे बि असां अहिड़ा अहकाम जारी कया आहिनि जेके ॿारनि में पंहिंजे SMC कमेटी जेके आहिनि उन कमेटियुनि जे थ्रू पंहिंजनि ॿारनि खे स्कूल ताईं पुॼाइनि ऐं असां हिन प्लेटफॉर्म तां उन वालदेन खे उहो बि मुतालबो था करियूं त उहो ख़ुदारा उहो पंहिंजनि ॿारनि खे स्कूल में दाख़िल कराइनि ऐं उन्हनि उस्तादनि सां ताउन कनि ऐं उस्ताद असांजा जेके बि हिन वक़्तु आहिनि माशाअल्लाह उहे असांजा टैलेंट टीचर आहिनि जेके असांजे मिनिस्टर साहिबु कुझु जेके कुझु चयो आहे असां उन जे हिसाब सां असांखे पाण खे सोचणु खपे त असांजो उस्ताद कंहिं लेवल ते बीठो आहे त ईअं न त उहे असांखे ख़ाली चवण लाइ असांखे चयो वञे त उस्ताद जेके से पढ़ाइनि नथा पर असीं चऊं था त हिन फॉर्म तां असांजा उहे टैलेंट उस्ताद आहिनि जिन खे हर तइलीम जेके जॾहिं असां ॾिसूं था हिकु PhD आहे प्राइमरी उस्ताद असांजो आहे पर अॼु उहो हाई स्कूल में फिज़िक्स केमिस्ट्री ऐं मैथ पढ़ाए रहियो आहे। इन में को शक कोन्हे को त असां पंहिंजे उस्ताद ते सोचूं थी छा करणु चाहे थो पर उहे सलाहियतूं असां तॾहिं कंदासीं जॾहिं असांजे स्कूलनि में उहे ॿार असांजे स्कूलनि ताईं पहुचंदा त उहे असांजा उस्ताद महिनतुनि सां उन्हनि ॿारनि खे इंशाअल्लाह ताला असांजी तवक़ो इहा ई आहे त उन पंहिंजे मक़ाम ते पुॼाईंदा जीअं हू पंहिंजो नफ़ो नुक़सानु सम्झी सघनि। ऐं उन जो हिकु मिसाल असांजो हीअ स्कूल मेन प्राइमरी टोनो मोहम्मद खान आहे जंहिंजा ॿार अहिड़े स्कॉलरशिपनि में जेके हिते शाम जे टाइम ते बि उन्हनि ॿारनि खे टीचिंग कराए उनखे ट्रेनिंगूं ॾेई ऐं उन्हनि जी महिनतुनि सां उहे ॿार असांजे सुठनि इदारनि जे स्कूलनि में दाख़िल थी रहिया आहिनि। उनजो इहो मक़सदु न आहे त असांजे गवर्नमेंट जे स्कूल असांखां परे आहिनि या उनजो को अहिड़ो को मक़ाम न आहे पर असां इहो फ़ख्र सां चई सघूं था अॼु बि असां उन्हनि ॿारनि जी रिज़ल्टूं पयूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला उहे रिज़ल्टूं असां पंहिंजे पेज ते रखंदासीं ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं जेके इहो चाहींदा त इहे सिर्फ़ु एजुकेशन गवर्नमेंट जा ॿार जेके नथा पढ़ी सघनि या उस्ताद नथा पढ़ाए सघनि पर असां उन्हनि खे हिन प्लेटफॉर्म तां इहो ॿुधाइण था चाहियूं त उहे टैलेंट उस्तादनि में बि आहे ऐं असांजे उन ग़रीब ॿारनि में बि आहे पर असांजो पोटेंशियल तव्हां ई असांजे लाइ उन्हनि वालदेन खे हिन प्लेटफॉर्म तां गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿारनि खे दाख़िल कराइनि ऐं डोर टू डोर ऐं उन उस्तादनि खे बि जेके बि मुंहिंजे डिस्ट्रिक्ट जा उस्ताद आहिनि प्राइमरी उन्हनि खां इन ॻाल्हि लाइ आमादा कंदुसि ऐं उन्हनि खां इन ॻाल्हि जो बिल्कुलु इक़रार बि करियां थो त उहे पंहिंजनि ॻोठनि में वञी घरनि में डोर टू डोर वञी पंहिंजे ॿारनि खे वठी स्कूल में दाख़िल कराईंदा ऐं अहिड़ी रिपोर्ट असां डेली बेसिस ते पंहिंजे